जे ख़िलाफ़ु आहे। ही तवा असांजे हथनि में आहिनि, हर औरत जे हथनि में आहिनि। ही असां उनखे ॿुधाइणु चाहींदा त हीअ कारकर्दगी आहे जेका इलेक्शन खां पोइ हू चूंडिजी आया आहिनि। हुननि खे 64 करोड़ रुपया म्यूनसिपल जी बजट मिले पई, पर हींअर ताईं असांजे इलाइक़े में को बि तरक़ी वारो कमु न आहे थियो। नई घिटियूं ठहियूं आहिनि, नई नालियूं ठहियूं आहिनि, नई हिननि अमड़ियुनि खे सोलर जूं प्लेटूं मिलियूं आहिनि, नई हिन जेको हिननि जो बुनियादी हक़ आहे। ईअं न आहे त असां को हिननि खां घुरी था वठूं, हीअ हिननि जो बुनियादी हक़ आहे जंहिंजी हिननि खे बजट करोड़े रुपया सालियानी मिले थी। नलकनि जी बजट हिननि खे मिले थी, हिननि मासूम ॿारनि जी स्कॉलरशिप जी बजट हुननि खे मिले थी। पर हीअ जेको आहे उन्हनि जी हिननि चेयरमैन जी कारकर्दगी हिन तय जहिड़ी आहे। हुननि हींअर ताईं असांजे इलाइक़े में को बि कमु न आहे करायो। ही कहिड़े ॻोठ जा आहिनि? ही ॻोठ मोहम्मद बचल महर जा आहिनि। हिन में को बि कमु कोन थियो? उते हींअर ताईं को बि तरक़ी वारो कमु न आहे थियो, तॾहिं इहे औरतूं पंहिंजे हक़नि ख़ातिर जी ॿाहिरि निकितियूं आहिनि। असां पंहिंजा हक़ कॾहिं बि न मिलिया। तक़रीबन 3 साल थी चुका आहिनि त असांखे कुझु बि न मिलियो ऐं 64 करोड़ जेका बजट आहे उन में असांखे कुझु बि न मिलियो। असां ग़रीबनि जा हक़ आहिनि ऐं असां विड़ी वठंदासीं, छो त असांजा हक़ आहिनि ऐं असांखे न गिटियूं मिलियूं आहिनि, न नालियूं मिलियूं आहिनि, न ॿी का सहूलियत मिली आहे। उन खां पोइ ग़रीबनि जा जेके ॿार आहिनि उहे पढ़ी नथा सघनि, उनजी स्कॉलरशिप आहे, उन्हनि खे बि असांखे कुझु बि न मिलियो ऐं असांखे को बि हक़ न मिलियो। हिन महिल त असांजा जेके हक़ आहिनि असांखे उन्हनि मां को बि न मिलियो। काउंसलर जेके प्लेटूं विरायूं उहे तव्हांखे मिलियूं? उहे असांखे का बि न मिली, का न प्लेट मिली आहे, न मशीन मिली आहे, न स्ट्रीट लाइट मिलियूं आहिनि, को कुझु बि न मिलियो असांखे।